अस्सलाम वालेकुम। ख़ालिद महमूद तारड़ फ्लूट मास्टर हिन वक्त बदीन में मौजूद आहिनि। ख़ालिद बकौल ख़ालिद महमूद तारड़ जे त ही जेको हाणे कलाम सिंध जे मशहूर ख़ादम सक़ाफ़त ख़ादम सिंध नूर मेमण हालई जैसा हज़ारें दिलियूं आहिनि ख़ालिद महमूद तारड़ जूं। नूर मेमण हालई साहब जे नाले ही असां सॉन्ग डेडिकेट कंदासीं।